काज़ी अहमद लग, ॻोठ सैद हज़ूर बख़्श शाह, ॻोठ ॾेड़ान, ॻोठ मीरण चांडियो, नवाब चांडियो, ॻोठ नंगर चांडियो जे राहतन क़ब्रस्तान आलमपीर जी ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ सवन जी तइदाद में ॻोठाणनि एहतजाज कयो। ॻोठाणनि मास्तर मोहम्मद अयूब धारे जो, ग़ुलाम हैदर धारे जो, मोहम्मद तैयब धारे जो, माशूक धारे जो ऐं ॿिया केतिरा ई मौजूदु हुया। ॻोठाणनि जो चवण जो मक़सदु इहो आहे त ॻोठ आलमपीर क़ब्रस्तान ते हिकु बासर जो कब्ज़ो आहे। असां पंहिंजा प्यारा उते दफ़नाए वेंदा आहियूं, गुल छटे वेंदा आहियूं त उते ॿकरियूं गुल खाई वेंदियूं आहिनि ऐं क़ब्रस्तान जी बेहरमती थी रही आहे। क़ब्रूं केतिरियूं क़ब्रूं मसमार थी वियूं आहिनि। क़ब्रस्तान तां कब्ज़ो ख़तमु कराए असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। मुक़ाम जी क़बरूं मिलाए छॾियूं ऐं हिते माल ऐं उठ ऐं बेहरमती वारी माण्हू हुते ध्यानु पिया था। चाचा तव्हांजो छा मुतालबो आहे आला अफ़सरनि खां? मुतालबो आहे कुझु पोइ थिए ऐं मुक़ाम जी हद जेका बि आहे वेठल ॻोठ सैयद हज़ूर बख़्श शाह। अदाई तव्हां हिते अॼु छाजे लाइ गॾु थिया हो? छाजे लाइ हिते? इहो सोने जो ॻोठ असांजो मुक़ाम आहे आलमपीर। उते बासर ज़मीदार आहिनि, उन्हनि जा कब्ज़ा आहिनि, उठ माल ऐं ॾाढो आहे। असां आला ऑफिसरनि खे अर्ज़ु था रखूं त DC AC साहिब खे त माना अचे नोटिस वठे ऐं असांजो मुतालबो मञियो वञे। भला तव्हां जूं घणियूं पीढ़ियूं हुते पूरियल आहिनि? उते साईं 2-3 पीढ़ियूं माना थी वियूं आहिनि। अच्छा, भला तव्हां या कान त तव्हां कूक जा होॾे वियो माना उन्हनि खे चयो? बहरहाल उन्हनि खे असां चयो आहे पर असांजी हले हिकु बि कान थी। जी, माना तव्हांजो मुतालबो आहे त आला ऑफिसरनि खां मुतालबो आहे त नोटिस वठी ऐं नोटिस वठनि माना असांजो जेको बि आहे मुक़ाम उनजो माना बेहरमती ख़तमु कयो वञे ऐं कब्ज़ा वठाया वञनि। कब्ज़ा वठाया वञे। जी।